बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लीगल ओपिनियन में भली कार आऊं आहियां इरफान महबूब। नाज़रीन, मौजूदा क़ौमी असैम्बली 12 अगस्त ते पंहिंजो मुद्दो मुकमल कंदी ऐं 12 अगस्त खां पोइ क़ौमी असैम्बली पाण मुरादो तहलील थी वेंदी या इन खां पहिरियां जेकॾहिं वज़ीर आज़म चाहे त हिकिड़ी एडवाइस मोकिले प्रेसिडेंट जे थ्रू हिन असैम्बली खे डिज़ोल्व कराए सघे थो। गॾोगॾु जेके सूबाई असैम्बलियूं आहिनि उन्हनि जो आइनी मुद्दो बि अगस्त में ई पूरो पियो थिए ऐं आइनी मुद्दो पूरो थियण खां पोइ 60 खां 90 ॾींहं आहिनि ऐं इन वक़्त विच में आम चूंडूं कराइणियूं आहिनि। निगरान सेटअप ईंदो ऐं ही ईंदड़ महीने खां जेको हिकिड़ो आइनी किरदारु शुरू थिए पियो उन ते असीं ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु मोहम्मद अशरफ समो आहिनि, वकील आहिनि सुप्रीम कोर्ट जा। समो साहिबु, सभ खां पहिरियां तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां असांजी गुज़ारिश क़बूल कई ऐं असांखे वक़्तु ॾिनो। सर, हाणे 12 अगस्त ते असैम्बली पंहिंजो टेन्यूअर पूरो करे पई। हाणे सभ खां पहिरियां त असांखे इहो ॿुधायो त 12 अगस्त ते जेकॾहिं पाण मुरादो असैम्बली टुटी थी वञे केतिरो वक़्तु लॻंदो आहे? आइन में केतिरो वक़्तु ॾिनल आहे त 24 कलाक या 48 कलाक में असैम्बली पाण ई टुटी वेंदी ऐं उन खां पोइ इलेक्शन केतिरनि ॾींहंनि में थींदी? पर जेकॾहिं 12 अगस्त खां अॻु में प्राइम मिनिस्टर असैम्बली डिज़ोल्व करे थो छॾे त पोइ इलेक्शन जो केतिरो वक़्तु ॾिनल आहे आइन में ऐं उन वक़्त में हिननि खे इलेक्शन कराइणी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इरफान महबूब साहब, तव्हांजी वॾी महिरबानी असांखे पंहिंजे प्रोग्राम में घुराए, इज़त बख़्शी। हाणे हिन वक़्तु जेका हीअ पार्लियामेंट आहे, हिन जो मुद्दो 12 अगस्त ते पूरो पियो थिए ऐं 13 खां पोइ जेको आहे सो पार्लियामेंट ऑटोमेटिकली डिज़ोल्व थी वेंदी। ऐं जेकॾहिं 12 खां अॻु में प्राइम मिनिस्टर असेंबली डिज़ायर करे एडवाइस प्रेसिडेंट साहब खे मोकिले थो त पोइ 90 ॾींहंनि अंदरि इलेक्शन कराइणी आहे, जेका इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेदारी आहे। ऐं जेकॾहिं हू ऑटोमेटिकली डिज़ोल्व थींदी त पोइ 60 ॾींहं हुनखे मिलनि था, जंहिंमें हुनखे निगरान केयरटेकर गवर्नमेंट ईंदी ऐं उहा जेका आहे सा अची चूंडूं कराईंदी ऐं उहा केयरटेकर गवर्नमेंट जो मुद्दो जेको 90 डेज़ हूंदो। उन खां पोइ जेको आहे सो हू ऑटोमेटिकली इलेक्शन खां पोइ हली वेंदी। अच्छा, 90 डेज़ त उन सूरत में थींदो जेकॾहिं हू असैम्बली डिज़ोल्व करे थो जी प्राइम मिनिस्टर। जेकॾहिं पाण मुरादो असैम्बली टुटी थी वञे त पोइ 60 ॾींहं। अच्छा सर, निगरान हुकूमत कीअं ठहंदी आहे? आइन में उनजो छा प्रोसीजर ॾिनल आहे? ॾिस, इन में जेको हाणे जेका अमेंडमेंट आई आहे उन में पार्लियामेंट लीडर ऐं अपोज़िशन लीडर इहे पाण ॿई गॾिजी करे हिकिड़ो जॉइंट एडवाइस मोकिलींदा आहिनि। उन में हू पंहिंजा नाला ॾींदा, हू पंहिंजा नाला ॾींदा, अपोज़िशन लीडर ऐं प्राइम मिनिस्टर। बिल्कुलु, प्राइम मिनिस्टर। पोइ जॾहिं उहो नाला मोकिलींदा आहिनि प्रेसिडेंट ॾांहुं, पोइ उते जेको आहे सो कंहिं जेकॾहिं जॉइंटली कंहिं नाले ते इतफ़ाक़ थी वियो त पोइ ठीकु आहे, न त पोइ उहे नाला अॻियां वेंदा आहिनि। पोइ आख़िरकार उनजो जेकॾहिं मुतफ़िक़ राय नथी थिए त पोइ फाइनली जेको इलेक्शन कमीशन हुनजो फ़ैसिलो कंदो। अच्छा, ऐं उन खां अलावा जेका बाक़ी काबीना ठहंदी उहा केरु ठाहींदो? उहो कंहिंजो अख़्तियार आहे? उहो बाक़ी काबीना जेको प्राइम मिनिस्टर जो अख़्तियार आहे। प्राइम मिनिस्टर अपॉइंट थियण खां पोइ हू पंहिंजी काबीना नॉमिनेट कंदो आहे, जेको प्रेसिडेंट नोटिफाई कंदो आहे, वफ़ाई काबीना। कहिड़ा पावर केतिरो आहे, अख़्तियार केतिरा आहिनि निगरान हुकूमत? हुन निगरान हुकूमत जो कमु सिर्फ़ु इलेक्शन कराइणु हूंदो आहे ऐं ॿी जेका ज़रूरी फंक्शनस उहे कराइणा हूंदा आहिनि। पर हिन वक़्तु त हू जीअं पंजाब गवर्नमेंट KP के इलीगल तरीक़े सां हलनि पिया। 90 डेज़ खां मथे हू एग्ज़िस्ट करे ई कोन था सघनि आइनी तौर ते, ऐं उन्हनि खे उहे पंहिंजी इलेक्शन कराइणी आहे। इलेक्शन जेके उन्हनि जा सोपियल बाक़ी वॾा प्रोजेक्ट या वॾा कम नथी कराए सघे। अच्छा सर, हाणे असां वटि हिकिड़ो मिसाल ऑलरेडी मौजूदु आहे त KP ऐं पंजाब में जेका निगरान हुकूमत आहे उहा मोर देन 90 डे हुननि खे थी विया आहिनि। यानी कि आइन में 90 ॾींहंनि जो 3 महीननि जो मुद्दो ॾिनल आहे, पर उन मुद्दे खां वधीक वक़्तु थी वियो आहे। उन बावजूदि निगरान हुकूमत हले पई। साॻियो सीन जेकॾहिं हिन भेरे वफ़ाक़ में रिपीट थो थिए त पोइ छा थींदो? आइन में छा उन जा कॉन्सिक्यूशंस के ॾिनल आहिनि या कहिड़ो इदारो आहे जंहिंखे रोल प्ले करणु घुरिबो? या जीअं असैम्बली ऑटोमेटिक डिज़ोल्व थी वञे थी त निगरान हुकूमत जो बि आइन में को अहिड़ो तरीक़ेकार ॾिनल आहे त 90 ॾींहंनि खां पोइ उहा ख़तमु थी वञे? उन में उनखे ख़तमु थियणु घुरिजे। नई इलेक्शन जेके चूंडूं थींदियूं उनखे नई पार्लियामेंट खे अचणु घुरिजे। पर जेकॾहिं उनजो वायलेशन कनि था त उहो पूरे आइन जी वायलेशन आहे। उन लाइ जेको आहे सो ऑनरेबल हाई कोर्ट में जेकॾहिं पिटीशन में वञिजे उहे बि उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणी सघनि था। सुप्रीम कोर्ट खे बि अख़्तियार आहे 183(4) में 184(3) में त हू बि उन ते जेकॾहिं को वञे थो त हू हुनजे ख़िलाफ़ु एक्शन बि थी सघे थो। ऐं उन कॉन्स्टिट्यूशनल इहा हुननि जी ड्यूटी न आहे त 90 ॾींहंनि खां पोइ इलीगल आहे। हाणे पंजाब या KP के इहे इलीगली अनलॉफुली वेठा आहिनि ऐं असांखे अफ़सोस आहे इहे जमहूरी क़ुवतूं वेठियूं आहिनि जेके जमहूरियत जे दावेदार आहिनि, जेके पाण खे जमहूरी सम्झनि था। उन्हनि जो पंहिंजो आइन ठहियलु आहे, भुट्टे साहिब जो आइन ठहियलु आहे, उहो पाण वायलेशन कनि पिया, उन ते को आवाज़ु कोन थो उथियारे।
इहा हिकिड़ी असांजी बदकिस्मती आहे असांजे मुआशिरे जी। वायोलेशन थिए थी त का सज़ा तजवीज़ थियल आहे साईं कॉन्स्टिट्यूशन सज़ा कॉन्स्टिट्यूशन में न आहे, पर जेकॾहिं पिटीशन में वञिजे उन जे ख़िलाफ़ एक्शन थियो डिज़ोल्व थी वेंदी हली, वरी नए सिरे सां सज़ा काई बि न आहे। सज़ा हुन में मक़सूद मुख़्तस थियल न आहे त को आइन में हिन जी हीअ सज़ा आहे वायोलेशन आर्टिकल जे, ऐं हूअं आर्टिकल 6 लॻंदो आहे आइन जी ख़िलाफ़ वर्जी करण जो। जेको बि आइन टोड़ींदो उन में आर्टिकल 6 अप्लाई थिए थो। आर्टिकल 6 त गद्दारी थो चइनि साईं। पोइ आइन जी टोड़ण त गद्दारी आहे आइन टोड़ण ऐं गद्दारी असां जेको ॿुधूं था त बोथ आर डिफरेंट थिंग्स सर आहे, पर छो जो हाणे मिसाल पाण नंढो वठूं था NFC अवार्ड आहे उहो बि न मिलियो आहे। मां सम्झां थो त आख़िरी भेरो पीपल्स पार्टी जी हुकूमत 2007 या 8 में जॾहिं आई उन ई NFC अवार्ड ॾिनो, उन खां पोइ NFC अवार्ड 9 मिलिया। त पोइ वायोलेशन थी इहा बि थी, सर ॾिसो उन में फंडामेंटल राइट्स जी बि वायोलेशन थिए थी, फंडामेंटल राइट्स जी जनरल वायोलेशन थिए थी, पर आइन खे टोड़ण इहो आर्टिकल 6 आहे, उन में आइन में लिखियल आहे। पर जेकॾहिं फंडामेंटल राइट्स जी वायोलेशन जनरल थिए पई उन ते केरु पवंदो? असांजी मथी लेवल खां वठी जेका वायोलेशन आइनी थिए थी, फंडामेंटल राइट्स जी थिए थी, इहा असांजी बदकिस्मती आहे हिन मुल्क जे लाइ। त हिन वक़्तु जेको आहे सो 90 ॾींहंनि खां अॻियां निगरान हुकूमत खे कंहिं बि सूरत में हू अॻियां कोन थी वधी सघे, या को सुप्रीम कोर्ट जो अहिड़ो फ़ैसिलो अचे या का अहिड़ी अमेंडमेंट थिए, उन खां अलावा को बि ऑप्शन न आहे आइन में उनजो आर्टिकल। जेकॾहिं टाइम एक्सटेंड थिए थो पाण मुरादो जीअं हींअर KP ऐं पंजाब में सूरत हालात, त जेकॾहिं वफ़ाक़ में बि ईअं थिए थो त इलेक्शन कमीशन वटि का रेमेडी आहे या उन वटि को अख़्तियार आहे त हू कार्रवाई करे सघे? छाकाणि त फाइनली जीअं पाण तव्हां अॻु में ॿुधाए विया असांखे त जेकॾहिं निगरान प्राइम मिनिस्टर जो नालो फाइनलाइज़ नथो थिए प्राइम मिनिस्टर ऐं अपोज़िशन लीडर जे विच में, त उनखे फाइनली जेका हतमी शक्ल आहे उहा इलेक्शन कमीशन ॾींदी। ऐं इलेक्शन कमीशन जे अख़्तियारनि बाबति बि जेको ही पंजाब जी निगरान हुकूमत इन हवाले सां सुप्रीम कोर्ट जी पाण जेकॾहिं ऑब्ज़र्वेशन ॾिसूं ऐं उनजो डिटेल में फ़ैसिलो ॾिसूं त ॾाढा हिकिड़ा वसी अख़्तियार असांखे इलेक्शन कमीशन जा ॿुधाया पिया विया। जेकॾहिं वफ़ाक़ में निगरान सेटअप एक्सटेंड थिए थो त इलेक्शन कमीशन वटि को पावर आहे या उन ते का ज़िम्मेवारी लागू थिए थी? इलेक्शन कमीशन हुन निगरान हुकूमत खे ख़तमु करे सघे थी, उन जे ख़िलाफ़ एक्शन खणी सघे थी, छो त हू इलीगल आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे उन ते इलेक्शन कमीशन खे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट खे इन ते एक्शन खणणु घुरिजे। जेको पंजाब ऐं KP खे वेठा हीअ त जंगल जो कानून पियो हले, हिन ते आइन ते किथे पियो अमल थिए? इहो त जेकॾहिं तव्हां हुनखे चओ था जंगल जो कानून, उन ते अमल छा इलीगल आहे सॼो? कंहिं बि आइन में को बि न पार्लियामेंट उनजी अमेंडमेंट कई आहे, न सुप्रीम कोर्ट हुनखे इजाज़त ॾिनी आहे, न इलेक्शन कमीशन हुनखे एक्सटेंड कयो या अहिड़ो अख़्तियार त आहे कोन। त हीउ जेको हले पियो त इहो हिकिड़ो इलीगल तरीक़े सां हले पियो। असीं सम्झूं था त इहा शइ न थियणु घुरिजे। असां चई सघूं था त इन मामले में आइन में झोल आहे, कुझु न बिल्कुलु आइनी तरह इन्हनि जो सज़ा मुक़ररु थियणु घुरिजे, आइनी पार्लियामेंट में अमेंडमेंट करणु घुरिजे। जेकॾहिं को 90 ॾींहंनि खां वधीक वेहे थो त उनखे उहा सज़ा आइन में उनजी मुख़्तस बाक़ाइदा क्लियर करणु खपे त उनजी सज़ा हीअ हुजणु खपे। उनखे केरु सज़ा ॾींदो इदारो, उहे सभु शयूं पार्लियामेंट में अमेंडमेंट जी तमामु घणी ज़रूरत आहे पंहिंजे वञे। अच्छा सर, 12 अगस्त ते क़ौमी असेंबली डिज़ोल्व थी वेंदी या कई वेंदी? जी। सेनेट जो छा थींदो? छा सेनेट बि डिज़ोल्व थी वेंदो? न, सेनेट पंहिंजी जाइ ते मुक़ररु रहंदी। सेनेट जो हिकिड़ो तरीक़ेकार इहो आहे त इक्वल मेंबर हूंदा आहिनि सेनेट जा, जेके पार्लियामेंट जे मेंबरनि जे वोट सां चूंडिबा आहिनि। MPs MNAs उहे उन्हनि खे इलेक्ट कंदा आहिनि। उहे जेके हर 3 सालनि खां पोइ जेको 50% जेको आहे पार्लियामेंट रिटायर थी वेंदा आहिनि। उनखां पोइ वरी 50% उनजी चूंड थींदी। इहो अपर ऐवान आहे, अपर हाउस आहे, ऐं इहो मौजूदु रहंदो, इहो ख़तमु न थींदो। माना हीउ वाहिद ऐवान आहे जेको डिज़ोल्व न थींदो आहे? जी जी बिल्कुलु, कहिड़ी बि सूरत में जी 50%। अच्छा, इहो पाण ईंदासीं त हिन जी सेनेटर चूंडबो कीअं आहे, पर सभ खां पहिरियां हीउ जेको आइनी तरीक़ेकार आहे निगरान सेटअप जो उन ते पाण ॻाल्हायूं। सर, इलेक्शन कमीशन जो रोल छा आहे हीअ जेके जनरल इलेक्शन्स थींदा इन सॼी सूरत हाल में? छो जो निगरान सेटअप त आहे उहो फैसिलिटेट कंदी, इलेक्शन कमीशन जो इलेक्शन कमीशन खे तमामु घणा अख़्तियारात हूंदा। इलेक्शन कमीशन पंहिंजा जेके इलेक्शन कमीशन में जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहिनि, डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर, रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट कंदी। इलेक्शन जो बैलेट पेपर जी छपाई या पूरी फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जी ड्यूटी आहे। पर हिन वक़्तु जेको असांखे अचे पियो, असांखे ॾाढो ॾुख पियो थिए त इहा शइ मूंखे नज़र असांखे कोन पई अचे त जेको हिन वक़्तु रोल रहियो आहे इलेक्शन कमीशन जो, त इलेक्शन कमीशन जॾहिं निगरान केयरटेकर गवर्नमेंट ईंदी आहे तॾहिं सभ खां वॾो रोल इलेक्शन कमीशन जो हूंदो आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजा ऑफिसर अपॉइंट ट्रांसफर पोस्टिंग हुननि जे अख़्तियार में हूंदी, पार्लियामेंट खे न हूंदी आहे या मिनिस्ट्रीज़ खे न हूंदी आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजो फ्री फेयर ट्रांसपेरेंट इलेक्शन कराइण जे लाइ हू पूरे मुल्क जा जेके अफ़सरान आहिनि, उहिदेदार आहिनि या अहलकार आहिनि, IGs आहिनि, चीफ सेक्रेटरी आहिनि, सेक्रेटरीज़ आहिनि, हू चेंज करण जो हुनखे अख़्तियार आहे। ऐं हू जिते सम्झंदी हिन ऑफिसर जे मुक़ररी सां
फ्री ऐं फेयर इलेक्शन थियण जो माना न थियण जो ख़दशो आहे त हू उनखे चेंज करे सघे थो। अच्छा, तमामु वसी अख़्तियार आहे। हुकूमत कीअं ठहंदी आहे इहो सुवाल मुंहिंजे ज़हन में आहे, पर इन खां पहिरियां असांखे इहो ॿुधायो त पार्लियामेंट मां छा मुराद आहे? आइन छा थो चए? त पार्लियामेंट जो मतिलबु छा आहे? छा ही क़ौमी असेंबली, सेनेट इहे अलॻि अलॻि मामला आहिनि या इन्हनि ॿिन्ही खे गॾाए असीं पार्लियामेंट? ॾिसो, पार्लियामेंट जेको आहे सो हिकिड़ी आहे लोअर पार्लियामेंट, ॿी अपर पार्लियामेंट। पार्लियामेंट क़ौमी असेंबली ॿी पार्लियामेंट आहे, अपर हाउस, लोअर हाउस ऐं अपर हाउस। नेशनल असेंबली ऐं सेनेट इहा पार्लियामेंट आहे। ऐं जेका नेशनल असेंबली हूंदी आहे इलेक्ट थी ईंदी आहे वोटरनि सां, आम वोटरनि सां। जीअं MNA MPS थी ईंदा, MNA सां माना नेशनल असेंबली ठहंदी आहे। पोइ जॾहिं सेनेट जेका अपर हाउस जेको आहे उहो तमामु चइनी सूबाई असेंबलियुनि जा मेंबर वोट ॾींदा आहिनि ऐं पूरे पाकिस्तान जा जेके आहिनि से क़ौमी असेंबली जा वोट ॾींदा। उनखां पोइ उन जा सेनेट चूंडबा आहिनि, उहा आहे पंहिंजो अपर हाउस। माना असां जेकॾहिं पार्लियामेंट ऐं सेनेट खे गॾायूं त इहो पार्लियामेंट, क़ौमी असेंबली ऐं सेनेट खे गॾायूं त पार्लियामेंट हूंदो। बिल्कुलु। सेनेटर जी चूंड साईं कीअं थींदी आहे? छाकाणि त हाणे जेकॾहिं पाण सेनेट में जेको सेनेटर्स जो अंग आहे उहो आहे 100। जी। हाणे तव्हां चओ था त प्रोविंस बि चूंडे थो ऐं वफ़ाक़ बि चूंडे थो, त हाणे इहो जेकॾहिं पाण कैलकुलेशन कयूं त इहो त वञी मां सम्झां थो त 1000 जे लॻभॻि अंग थी वेंदो। हिन में वरी ॿी ॻाल्हि हूंदी आहे, हिन जो फार्मूलो छा आहे? अच्छा, हिन जो फार्मूलो इहो आहे त सेनेट में चइनी सूबनि जा जेके सेनेटर आहिनि उन्हनि जो तादादु बराबरि आहे, पर चइनी सूबनि जे सूबाई असेंबलियुनि ऐं क़ौमी असेंबली जो तादादु अलॻि अलॻि आहे। अंग अलॻि आहे। सिंध जो अलॻि आहे, पंजाब जो हिन खां वधीक आहे, KPK जो घटि आहे या बलोचिस्तान जो घटि आहे। पोइ उन हिसाब सां जेतिरा बि हुन जा मेंबर हूंदा उन हिसाब सां हू सेनेट जी चूंड कंदा आहिनि। त जीअं बलोचिस्तान जो जेकॾहिं सेनेटर चूंडबो त उनखे तमामु थोरा MP MNA वोट ॾींदा, उन में हू चूंडबो आहे। पर जेकॾहिं पंजाब में हूंदो त उन में तमामु घणा मेंबर हूंदा जेके वोट ॾींदा, उहो हिकिड़ो सेनेटर चूंडबो आहे। त उनजी डिफरेंट जेका पोज़ीशन आहे त जीअं इक्वल चइनी सूबनि मां उन्हनि जी नुमाइंदगी थिए। माना चइनी सूबनि खे जेके सेनेटर्स जूं सीटूं आहिनि उहे हिकु जेतिरियूं आहिनि। बिल्कुलु। जेकॾहिं फर्ज़ कयो 10 आहिनि, फर्ज़ कयो त पंजाब असेंबली में असां वटि MPS जो अंग वधीक आहे, त उहे टोटली जेको आहे सो डिवाइड कबा 10 में। पोइ हिक खे भले 5 वोट था ॾियनि, 6 वोट था ॾियनि, इन हिसाब सां सेट थींदो। अच्छा सर, हाणे क़ौमी असेंबली में चूंड थी, MNA पची था वञनि, इलेक्शन थी वञे, हुकूमत कीअं ठहंदी आहे? अच्छा, क़ौमी असेंबली में जेको आहे हुकूमत जॾहिं पहिरियां त उन्हनि जे मेजॉरिटी वारो जेका पार्टी मेजॉरिटी में हूंदी आहे उनजो प्राइम मिनिस्टर वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी प्राइम मिनिस्टर चूंडिबो आहे, मेजॉरिटी जंहिंजी बि हूंदी आहे। पोइ मेजॉरिटी में छा मुराद आहे? कॉन्स्टिट्यूशन में को मखसूस अंग ॾिनल आहे त एतिरा अंग हूंदा त उहो प्राइम मिनिस्टर ठहंदो? न, उन में मेजॉरिटी हुजे बस। छो जो हाणे जीअं इमरान ख़ान जी हुकूमत हुई, उनजी मेजॉरिटी त हुई, पर हू अकेले सिर्फ़ हुकूमत न पे ठाहे सघियो, मजबूरन हुनखे MQM GDA ऐं ॿियूं पार्टियूं मिलाइणियूं पयूं। त आइन छा थो चवे? केतिरा मेंबर हुजण खपनि? मेजॉरिटी जो मतिलबु इहो हूंदा त हुनजा जेतिरा वधीक हूंदा, मिसाल हिकिड़े जा जेकॾहिं 200 मेंबर आहिनि, ॿिए जा 205 मेंबर थींदा, 205 वारो प्राइम मिनिस्टर थींदो। मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी भले हुजे तॾहिं बि प्राइम मिनिस्टर थींदो। ऐं जॾहिं प्राइम मिनिस्टर थींदो पोइ कैबिनेट पंहिंजी ठाहींदो, हुनखे इहो मैंडेट आहे आइनी तौर ते। अच्छा, कैबिनेट में को मखसूस अंग आहे त मिनिस्टरनि जो रखिणो आहे या जेतिरा दिलि चवे भर्ती करे सघजनि था? न, मखसूस अंग त आहिनि हुन में तमामु। हाणे कोई 80+ आहे मुंहिंजे ख्याल में। पर हींअर जेके आहिनि से हिते छा थींदो आहे, असां वटि बदकिस्मती इहा आहे त सभिनी खे ख़ुशि करण जे लाइ हू हुनजा मिनिस्टर अपॉइंट कंदा आहिनि ऐं हुनजा एडवाइज़र अपॉइंट थींदा आहिनि, असिस्टेंट, स्पेशल असिस्टेंट अपॉइंट थींदा। इहो सॼो बोझ आवाम ते पवंदो आहे। ऐं असांजो ग़रीब मुल्क आहे, असां कर्ज़ मुल्क दुनिया खां खणूं पिया, पर हिते असांजी जेका अयाशी आहे इहा मुल्क जे लाइ तबाहकुन आहे। ऐं इहा असां हिते ग्रुप जॾहिं गॾिबा आहिनि त उनखे ख़ुशि करण जे लाइ वज़ारतूं ॾींदा, मूंखे 5 वज़ारतूं खपनि, मूंखे 7 वज़ारतूं खपनि, मूंखे 10, ईअं पाण में डिवाइड कंदा आहिनि। उसूली तौर ते इहो ग़लति आहे। आइनी तौर ते तमामु घटि में घटि जेतिरा मिनिस्टर रखी सघो था रखो, मुल्क ते बोझ न थिए, उन ते बोझ थो पए। हिकिड़ो मिनिस्टर आहे, उनजो ख़र्चु केॾो थो थिए। अच्छा, क़ौमी असेंबली में जेकॾहिं कंहिंखे मेजॉरिटी वोटनि जी नथी मिले प्राइम मिनिस्टर जे लाइ, हाणे 5 पार्टियूं आहिनि, फर्ज़ कयो 5 ई 5 उम्मीदवार थियूं आणनि, ऐं जेको आइन में हिकिड़ो अंग ॾिनल आहे 173 जो शायदि, जेकॾहिं उहो अंग वोटनि जो नथो मिले त पोइ छा थींदो? पोइ अध में माना उहो कोन थो वठी सघे, पोइ वोटिंग थींदी। वोटिंग में जेको मेजॉरिटी में अचे थो उहो थींदो। ॿी सूरत में जेको आहे सो नथो थी सघे प्राइम मिनिस्टर जेकॾहिं। हा, अच्छा सर, असां अक्सर ॿुधंदा आहियूं हिकिड़ो हूंदो आहे वफ़ाक़ी वज़ीर, ॿियो हूंदो आहे मुमलकती वज़ीर, माना हिकिड़ो फेडरल मिनिस्टर ऐं ॿियो स्टेट जो। इहो डिफरेंस छा आहे इन ॿिनि विच में? इहो बसि हुननि इहो ठाहियो आहे, हू हूंदो आहे सम्झ त असिस्टेंट हूंदो आहे,
उन्हनि जो को अख़्तियार न हूंदो आहे, हू जेकॾहिं न हूंदा त उन जे बिहाफ ते पोइ हू अख़्तियार इस्तेमालु करे सघे थो उन जी गैर मौजूदगी में, पर हू स्टेट मिनिस्टर हूंदो आहे, हुननि वटि हिकदमि मख़सूस पावर हूंदा आहिनि ऐं उहो उन वक़्तु इस्तेमालु कंदो आहे जॾहिं हू एब्सेंस हूंदो आहे, वफ़ाक़ी वज़ीर। जी हा, ठीकु आहे समो साहिबु, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। नाज़रीन, हिते नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। मोहम्मद अशरफ समो साहब सुप्रीम कोर्ट जा वकील आहिनि, असां सां गॾु मौजूदु आहिनि। ब्रेक खां पहिरियां असीं निगरान सेटअप ते ॻाल्हायूं पिया ऐं उन सां जेके रिलेटेड क़ानूनी सुवाल आहिनि उन्हनि ते उन्हनि जा जवाब पिया ॾिनासीं। समो साहब, हाणे असांखे इहो ॿुधायो त सुप्रीम कोर्ट में जेका जजिस जी मुक़ररी आहे उहा त सदाईं तकरारी रहे थी ऐं उहे ख़बरुनि में बि अचनि था, लॻभॻि आम माण्हूअ खे ख़बर पइजी वई आहे त सुप्रीम कोर्ट में जजिस जी मुक़ररी कीअं थींदी आहे, उन ते बि पाण ईंदासीं। पर सभ खां पहिरियां त असांखे इहो ॿुधायो त जेके हाई कोर्ट्स आहिनि उन्हनि में जजिस जी मुक़ररी कीअं थींदी आहे? छा सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट में जजिस जी मुक़ररी जो तरीक़ेकार अलॻि आहे? आइन इन मामले ते छा थो चए? साईं इरफान साहब, इहा आर्टिकल 209 आहे जी, जंहिंमें सुप्रीम जुडिशियल काउंसिल आइनी तौर ते कंस्टिट्यूट थियल आहे जी, जेका जजिस जी अपॉइंटमेंट कंदी आहे, जंहिंमें ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उनजो चेयरमैन हूंदो आहे। बाक़ी उन में जेके मोस्ट सीनियर जजिस हूंदा आहिनि, 2 सुप्रीम कोर्ट जा हूंदा आहिनि ऐं 2 हाई कोर्ट्स जा मोस्ट सीनियर जजिस हूंदा आहिनि। ऐं हाणे त उन में लॉ मिनिस्टर बि हूंदो आहे, अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान बि हूंदो आहे। पोइ उहा हिकिड़ी सुप्रीम जुडिशियल काउंसिल ठहियल आहे, तमामु जजिस जी अपॉइंटमेंट जेका हाई कोर्ट जा जजिस आहिनि या सुप्रीम कोर्ट जा, उहा सुप्रीम जुडिशियल काउंसिल कंदी आहे। उनखां पोइ जॾहिं उहो उन में उहो रिकमेंड कंदी आहे, जॾहिं उहो अप्रूव थी वेंदो आहे त उनखां पोइ हाणे वरी जेका अमेंडमेंट आई आहे उन में पार्लियामेंट्री कमेटी आहे, उनखां पोइ वरी पार्लियामेंट्री कमेटी ॾांहुं मोकिलियो वेंदो आहे, उहा फाइनली उनखे रिकमेंड कंदी आहे। अप्रूव करण खां पोइ उहो प्रेसिडेंट ॾांहुं वेंदी आहे समरी, जेको पंहिंजो मंज़ूरी ईंदी आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत उनजो नोटिफिकेशन। सुप्रीम जुडिशियल काउंसिल सभ खां मेन आहे सुप्रीम जुडिशियल काउंसिल, जेका इन जजिस जी अपॉइंटमेंट कंदी आहे, प्रमोशन कंदी आहे। हाई कोर्ट मां प्रमोट करे सुप्रीम कोर्ट मोकिलणो आहे, या हिकु जज खे सुप्रीम कोर्ट जो जज मुक़ररु चीफ जस्टिस मुक़ररु करिणो आहे, या हाई कोर्ट जो चीफ जस्टिस। इहे सभु अख़्तियार सुप्रीम जुडिशियल काउंसिल जा। को ख़ासि कानून ठहियल आहे छा जज हाई कोर्ट खां सुप्रीम कोर्ट में जजिस आणण जो? जीअं सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट्स में जेके चीफ जस्टिस मुक़ररु थींदा आहिनि उहे थींदा आहिनि सीनियोरिटी बेस ते। सुप्रीम कोर्ट में जजिस जी जेका मुक़ररी आहे उन जा कहिड़ा असूल आहिनि? सुप्रीम कोर्ट में जेके जजिस जी मुक़ररी थींदी हाई कोर्ट खां अपॉइंट थींदा आहिनि। चइनी हाई कोर्ट जा जेके जजिस हूंदा उन्हनि मां हुननि खे सुप्रीम कोर्ट में एलिवेट कयो वेंदो आहे। उहे डायरेक्ट अपॉइंट न थींदा आहिनि सुप्रीम कोर्ट जा जज। न सर, हिकिड़ो तव्हांखे यादि हूंदो त हाणे जस्टिस अहमद अली शेख साहिब सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आहे, हुनजी मुक़ररी ते हिकिड़ो डिस्प्यूट थियो, बिल्कुलु डिस्प्यूट थियो त सीनियोरिटी माना हिकिड़ो तासुर आहे त सीनियोरिटी बेस ते तव्हां जेके जजिस आहिनि उनखे अपॉइंट कयो। ॾिसो न, इन में को रूल्स में न आहे लिखियलु तव्हां सीनियर या जूनियर कंहिंखे रखणो। उहो उनजे जेको आहे सो सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो पंहिंजो अख़्तियार आहे त हू कंहिंखे एलिवेट कनि था, कंहिंखे जेको आहे सो नथा कनि, कंहिंखे कहिड़े बेस ते। उन्हनि जा मुख़्तलिफ़ तरीक़ेकार हूंदो आहे। उहो रिकमेंडेशन्स हूंदियूं आहिनि। सूबाई जेका चीफ जस्टिस पंहिंजी मोकिलींदो आहे रिकमेंडेशन, चइनी सूबाई चीफ जस्टिस साहिबान, ऐं उन्हनि जो वधीक ॿियो तरीक़ेकार हूंदो आहे। पोइ उन में को इहो न आहे त तव्हां उसूली तौर ते सीनियरिटी बेसिस ते थियणु घुरिजे, जीअं त इहो डिस्प्यूट थियो हो, पर ईअं थींदो न आहे। हिते जेको आहे सुप्रीम जुडिशियल काउंसिल जेकॾहिं कंहिंखे खणी थी अचे या हिकिड़ो सीनियर आहे ऐं उहो जेको उनखे एक्सेप्ट नथी करे उनजी रिकमेंडेशन, त उनजो अख़्तियार आहे। ठीकु आहे सर, वापसि पाण पंहिंजे वरी पुराणे टॉपिक ॾांहुं मोटूं था। पाण डिस्कस पियो कयो त प्राइम मिनिस्टर जी जेका इलेक्शन आहे उहा कीअं थींदी आहे क़ौमी असेंबली में, उतां ॾाढो ब्रीफली असांखे ॿुधायो। हाणे प्रोविंशियल लेवल ते पाढ़ींदासीं त चीफ मिनिस्टर जी जेका चूंड थींदी आहे उहा कीअं थींदी आहे? उनजो प्रोसीजर बि सेम आहे, सेम तरीक़े सां थींदो? बिल्कुलु उनजो बि सेम आहे, छो त उनजा प्रोविंशियल जेके MPs हूंदा आहिनि उहे उनखे चूंडींदा आहिनि। जेका मेजॉरिटी हूंदी आहे हाउस जो, जेको मेजॉरिटी जंहिं वटि हूंदी आहे उहो लीडर ऑफ हाउस थींदो आहे, ऐं उनजो चीफ मिनिस्टर जॾहिं ओथ खणंदो आहे उनखां पोइ पंहिंजी कैबिनेट अपॉइंट कंदो आहे। जेकॾहिं अक्सरियत नथी मिलेसि ऐवान जी त पोइ
पोइ जंहिंजी अक्सरियत हूंदी उहो थींदो, वरी पोइ ॿियो राउंड थींदो। ॿियो राउंड थींदो, बिल्कुलु। अच्छा या अच्छा, ऐं प्रेसिडेंट जी इलेक्शन कीअं थींदी आहे? उन जी चूंड प्रेसिडेंट चूंड जेका असां उन में जेके वोटर हूंदा आहिनि उहे क़ौमी असेंबली जा सभु मेंबरान हूंदा आहिनि, उहे उन जा वोटर हूंदा आहिनि, सेनेट जा मेंबर वोटर हूंदा आहिनि, प्रोविंशियल असेंबली जा मेंबर उहे वोटर हूंदा आहिनि, सभु जा सभु उहे उन्हनि खे जेको कंदा आहिनि, अपॉइंट कंदा आहिनि। अच्छा, हाणे चीफ मिनिस्टर ऐं प्राइम मिनिस्टर खे हटाइण जे तरीक़ेकार जी ज़रिए सभिनी खे ख़बर आहे, इमरान ख़ान साहिब खे बेइतमादी रिथ ज़रिए हटायो वियो। प्रेसिडेंट खे जेकॾहिं हटाइजे त उनजो छा तरीक़ेकार आहे? उनजो बि प्रेसिडेंट साहिब खे हटाइण जो ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे हटाइण जो या ऑनरेबल जजिस खे हटाइण जो या इलेक्शन कमीशन जे चेयरमैन खे हटाइण जो तरीक़ाकार 2004 में सुप्रीम जुडिशियल काउंसिल खे आहे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल में उहो फ़ैसिलो कंदी त हिन खे कहिड़े तरीक़े सां केपेबल आहे या न आहे, हिन खे हिते रहणु घुरिजे या हिन खे हटाइणु घुरिजे। जीअं रेफरेंस दाख़िल प्रेसिडेंट खे बि जुडिशियल काउंसिल जी जी काउंसिल ई कंदी, ॿियो नथो करे। उहो अचे त वोटनि सां थो, पोइ उनखे कीअं थी सुप्रीम जुडिशियल काउंसिल? सुप्रीम जुडिशियल काउंसिल छा त उते उहो कंप्लेन, हाणे ही जेको चीफ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान सुप्रीम कमांडर आहे, उहो फोर्सिस जो बि सुप्रीम कमांडर आहे ऐं पूरे मुल्क जे लाइ। त उन में जेको सुप्रीम जुडिशियल काउंसिल ई वाहिद इदारो आहे जंहिंमें उन जे ख़िलाफ़ का शिकायत या का अहिड़ी ॻाल्हि करे सघिजे, ॿियो को बि इदारो न आहे। ग्राउंड्स तय थियल आहिनि त हिननि ग्राउंड्स ते या इहे जेकॾहिं मिसकंडक्ट थियनि था, उन में मिसकंडक्ट उहो जुडिशियल काउंसिल फ़ैसिलो कंदी। हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जेकॾहिं को हुनजो छा चवंदा आहिनि उहो बीमार थी पवे या हुनजी अहिड़ी पोज़ीशन थी वञे त हू उहा सीट खे अॻियां रन कोन थो करे सघे, या जेको आहे सो हुन जो को ॿियो वजह हुजे त हू उनखे काउंसिल खे इहो अख़्तियार आहे, ॿिए कंहिं बि इदारे खे कोन्हे। चीफ जस्टिस खे बि सुप्रीम जुडिशियल काउंसिल हटाईंदी? बिल्कुलु हटाईंदी। अच्छा, इन खां अलावा असीं जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, ही इलेक्शन वग़ैरह थी थो वञे, काबीना जो सेटअप बि अची थो वञे, हाणे जीअं पंजाब ऐं केपी एक्सटेंड थी वई आहे, बजट बि पास थी विया, त IMF सां असांजो ताज़ो मुआहिदो बि थियो आहे, ऐं जेकॾहिं IMF जो असांखे शर्तूं वग़ैरह मञणियूं थियूं पवनि या मिनी बजट जूं ॻाल्हियूं बि हलनि थियूं, त निगरान सेटअप खे को अख़्तियार आहे इन मामले ते त हू को स्टेप वठी सघे? ॾिसो, निगरान सेटअप टोटली इलीगल पियो हले, अनलॉफुल आहे, इहो वायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे। उन जो न उहो एक्ट जेको आहे सो अकॉर्डिंग टू लॉ आहे, न हुन जो एग्ज़िस्टिंग पोज़ीशन अकॉर्डिंग टू लॉ आहे, इहो टोटली वायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे। ऐं इन जे ख़िलाफ़ कॾहिं बि का सुप्रीम कोर्ट जेकॾहिं कोई एक्शन खणे त हिन सॼे टेन्यूर खे इलीगल नल एंड वाइड डिक्लेयर करे सघे थी, छो त हिन वक़्तु इहो झंगल जो कानून पियो हले, इन में को बि आइनी अख़्तियार न आहे, न हिन खे कंहिं ॾिनो आहे ऐं न को ॾेई सघे थो। आइन जे अंदरि अहिड़ी का गुंजाइश न। जुडिशरी जो साईं छा रोल आहे इन सॼे मामले में? ॾिसो, जुडिशरी जो आहे त हाणे जेको इहो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे ऑनरेबल चीफ जस्टिस बंदयाल साहिब जेको फ़ैसिलो ॾिनो हुनजी बेंच, त 14 मई ते जेको इलेक्शन थियणी हुई पंजाब ऐं जी गवर्नमेंट जी, पर गवर्नमेंट उनखे एक्सेप्ट न कयो। हालांकि इहो टोटली बाउंड आहिनि 190 में जेको आहे सो जेका बि जुडिशियल फ़ैसिला आहिनि उहे एग्ज़िक्यूटिव खे इन लेटर एंड स्पिरिट मञणा आहिनि, जेके हुननि न मञा आहिनि इलीगल आहिनि। हीअ जमहूरी हुकूमत जेको आहे सो उन आइन जी ख़ुदि वायोलेशन कई आहे 190 आर्टिकल जी, जंहिंमें हुनखे मञणा हुननि न मञा। हुन चयो असां वटि पैसा कोन्हे, चवंदा असां वटि सिक्योरिटी कोन्हे, त इहो जवाज़ न आहे। ऐं इलेक्शन कमीशन जो बि अख़्तियार आहे त हू उनखे इम्प्लीमेंट कराइणो आहे, पर हुन बि न करायो, हुन आइन जी वायोलेशन कई आहे। त आउं सम्झां थो त उन ते जॾहिं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल दरामद न थिए त इहा वॾी बदकिस्मती आहे असांजे मुल्क जी। जुडिशरी खे उन मामले में रोल प्ले करणु घुरिजे ऐं उन्हनि जे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नोटिस इशू करणु घुरिजनि प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ु, पंहिंजो इंटीरियर मिनिस्टर जे ख़िलाफ़ु या फाइनेंस मिनिस्टर, जेके बि उनजा ज़िम्मेदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु तो इम्प्लीमेंट करणु अदालत जो कमु आहे, जेको अलाए कहिड़ी वजह न कराए सघिया। असांजी अदालती सिस्टम कमज़ोर पियो थिए, जेको मुल्क जे लाइ वॾो नुक़सानु आहे। असांजे हेठी जेको जुडिशरी उन ते वॾो मैसेज ग़लति पियो वञे। सही। अच्छा सर, गवर्नर जी कीअं थींदी आहे अपॉइंटमेंट? प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर, चीफ गवर्नर जेको वोट सां अचनि था, त गवर्नर खे कीअं मुक़ररु कबो आहे ऐं हुनखे हटाइण जो गवर्नर जेको आहे सो प्योरली वफ़ाक़ जो रिप्रेज़ेंटेटिव हूंदो आहे, उहो प्रेसिडेंट जो नुमाइंदो हूंदो आहे। उहो फेडरल गवर्नमेंट माना वफ़ाक़ जो नुमाइंदो सूबाई न हूंदो आहे, उहो टोटली प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जे सबऑर्डिनेट रहंदो आहे ऐं उन्हनि जे इंस्ट्रक्शन ते कमु कंदो आहे ऐं उन्हनि जो हूंदो आहे। ही प्रोविंशियल गवर्नमेंट सां उनजो वास्तो ई कोन्हे।
उनखे जेकॾहिं हटाइजे त कीअं हटाइबो? ऐं उनखे हटाईंदो त प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हटाईंदो आहे। उहो उनजे लाइ एडवाइज़र ज़रूरी आहे? न एडवाइस जी ज़रूरत ई न आहे उनखे, उहो उनखे प्रेसिडेंट पाण जेको चाहींदो, छो त अपॉइंट बि उहो थो करे। ऐं हाणे हिन वक़्तु जेको आहे अपॉइंट त एडवाइज़र ते थींदो आहे, प्राइम मिनिस्टर जी एडवाइस। न अॻु में कोन थींदो, पर हाणे अमेंडमेंट जेका कई आहे उन में चीफ मिनिस्टर जी एडवाइस आहे। हाणे जेको हिननि अमेंड कई आहे, चेंज कयो आहे सिंध में, त उन में उनजी एडवाइस ते डीनोटिफाई थी सघे। कानून साज़ी कीअं थींदी आहे साईं? कानून साज़ी पार्लियामेंट में जेके मेंबरान हूंदा आहिनि, सूबाई असेंबली हुजे या वफ़ाक़ी नेशनल असेंबली, पोइ पार्लियामेंट हिकिड़ा बिल पेश कया वेंदा आहिनि। पोइ उन बिल खे कमेटी जे हवाले कंदा आहिनि। पहिरियां थींदो क़ौमी असेंबली में पेश? क़ौमी असेंबली में। क़ौमी असेंबली मंज़ूर करे सघे थी या वरी लाॻापियल स्टैंडिंग कमेटी खे मोकिले सघे थी ऐं डायरेक्ट बि पेश करे सघे थी, उनजो अख़्तियार आहे। हाणे पोइ कमेटी मां जॾहिं उतां ईंदो, उन स्क्रूटनी थींदी आहे त हीअ मेंटेनेबल आहे न आहे, हिन में कहिड़ियूं लीगल हिचिस आहिनि, उहो क्लियर कराए पोइ असेंबली में पेश थींदो। पोइ उन में कानूनी तौर ते हर मेंबर खे इहो राइट हूंदो आहे त उन बिल ते हू पंहिंजा कमेंट्स ॾे, स्पीच करे, उहो ॿुधाए उन्हनि जा मेरिट्स डीमेरिट्स ॿुधाए त बाबा हिन में फ़ाइदो केतिरो आहे। ईअं उन खां पोइ फाइनली जेको आहे सो वोटिंग थींदी आहे, त उहो बिल जेको आहे अप्रूव थिए थो या डिसअप्रूव थिए थो। पोइ हितां मंज़ूर थियण खां पोइ उहो बिल वरी अपर हाउस में सेनेट में वेंदो आहे। सेनेट में इहा ई शइ हूंदी आहे, डिस्कस थींदो आहे। उन खां पोइ जेको आहे सो फाइनली अप्रूव थींदो आहे। उन खां पोइ जेको आहे इहो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान लाइ वेंदो आहे। त ॿिन्ही ऐवाननि जो पास थियल प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे सो उनजी मंज़ूरी ॾींदो आहे। उन खां पोइ हू गज़ट थी वेंदो आहे, उहो एक्ट बणिजी वेंदो आहे। अच्छा, कॾहिं कॾहिं वरी गॾियल पार्लियामेंट जे इजलास में बिल पेश कया वेंदा आहिनि ऐं उहे मंज़ूर थींदा आहिनि। इहो कहिड़े सूरतुनि में गॾियल पार्लियामेंट जो इजलास सॾाए? गॾियल पार्लियामेंट को एॾा वॾा इशू हुजनि, जीअं मुल्की लेवल जा का इशू हुजनि, इंटरनेशनल इशू हुजनि, जेके पार्लियामेंट सम्झे थी त उहे जेकॾहिं हिकिड़ो पार्लियामेंट कंदे ॿी पार्लियामेंट जो एतमाद में वठणु ज़रूरी आहे, त पोइ अहिड़ा जेके मेन इंटरनेशनल इशू बिल त जेको बि पास थिए थो, पहिरियां अचे थो क़ौमी असेंबली में, क़ौमी असेंबली पास करे थी, पोइ वञे थो सेनेट ॾे, सेनेट खां पोइ अप्रूवल ॾिए थो प्रेसिडेंट, वञी कानून प्रोसीजर इहो ई आहे। त पोइ आख़िर कहिड़ियुनि सूरतुनि में यकदम ही जॉइंट इजलास थिए थो? माना हिकिड़ो जेको प्रोसीजर आहे उन खे छॾे करे ऐं फौरी तौर हिकिड़ो ॿिन्ही ऐवाननि जो इजलास सॾाए हंगामी बुनियादनि ते थींदो आहे। जीअं मुल्की लेवल जेके अहिड़ी का एमरजेंसी अहिड़ा का मामला हुजनि, इंटरनेशनल उन लेवल ते थींदो आहे, त ॿई इजलास अलॻि अलॻि एतिरो टाइम न हूंदो आहे। या त ॿियो उन्हनि जा पंहिंजा पर्सनल इंट्रस्ट हूंदा आहिनि, पॉलिटिकल इंट्रस्ट हूंदा आहिनि, पोइ उन में चवंदा बाबा असांखे हीअ बिल पास कराइणो आहे, हीअ असांखे गॾियल इजलास न थियो त कोन थी सघंदो, या हेठियां ऐवान में असांजी मेजॉरिटी न आहे, या मथियां ऐवान में कोन्हे, पोइ गॾियल इजलास घुराईंदा आहिनि। उन्हनि जी गॾियल इजलास में जेकर मेजॉरिटी मिली थी वञे त पोइ उहो बिल पास थी वेंदो आहे। अच्छा, ऑर्डिनेंस साईं छा आहे? कहिड़ियुनि सूरतुनि में इहो लागू कयो वेंदो आहे? इन जो मुदो केतिरो आहे? ऑर्डिनेंस जेको आहे सो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जारी कंदो आहे ऐं गवर्नर बि कंदो आहे। पोइ उन में उन सूरत में हूंदो आहे जॾहिं असेंबली जेका इजलास हलंदड़ न हुजे, इजलास जॾहिं हलंदड़ न हूंदो आहे तॾहिं ई ऑर्डिनेंस जारी करे सघे थो। हलंदड़ इजलास में ऑर्डिनेंस जारी नथो करे सघे। पोइ कंहिं ख़ासि हालतुनि में उन्हनि जो टाइम तमामु थोरो हूंदो आहे, पोइ उहो पार्लियामेंट में अप्रूवल वठणी पवंदी आहे। जेकॾहिं न वरिती वेंदी आहे त टाइम गुज़रण खां पोइ ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदो। ख़ासि हालतूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? को एमरजेंसी आईन में ॿुधायल आहे, डिक्लेरेशन थियल आहे? न, उन में उहो उन्हनि जो ॾिसंदा आहिनि त उन में इंट्रस्ट आहे, पब्लिक इंट्रस्ट में कहिड़ी ॻाल्हि आहे, उहो उन में हूंदो आहे। मुल्क जे इंट्रस्ट में कहिड़ी ॻाल्हि आहे, हीअ शइ मुल्क जे इंट्रस्ट में आहे त उहो कंदी आहे। उहो उनजो डिस्क्रिशनरी पावर आहे कंहिंजो, प्रेसिडेंट साहब। माना जीअं कोविड में हाणे सिंध असेंबली हिकिड़ो ऑर्डिनेंस आंदो हुयो, सिंध सरकार। अच्छा, तव्हां इन जो ॿुधायो असांजे क़ौमी असेंबली में कीअं थींदी आहे लेजिस्लेशन? प्रोविंसल जेका सूबाई असेंबली आहे उन में कानून साज़ी कीअं थींदी आहे? उते त सेनेट जो वजूद न आहे। जी, सूबाई असेंबली में बि इहा ई थींदी आहे। जेकॾहिं को मेंबर आहे प्रोविंशियल असेंबली, हू पंहिंजो बिल पेश कंदो आहे, कंहिं मामले ते चवंदो आहे त बाबा मूंखे जेको आहे सो ही एक्ट में हिन में अमेंडमेंट आणणी आहे, या हिकिड़ो नओं कानून ठाहिणो आहे जेको अवामी मफ़ाद में आहे, मुल्क जे इंट्रस्ट में आहे, या हिकिड़ो क्रिमिनल क्राइम्स खे ख़तमु करण जे लाइ आहे, त हीअ शइ रखो। पोइ उन में उहा ई साॻी बिल जॾहिं पेश थींदो आहे, पोइ उहो उन पार्लियामेंट्री कमेटी हवाले थींदो आहे, त पोइ उहा वरी स्क्रूटनी करे पोइ वरी बिल पेश कंदा आहिनि। जेकॾहिं आहे पेश थियण जहिड़ो त पेश कंदा आहिनि, ऐं पोइ उन खां पोइ ऐवान जो मसइलो आहे, डिस्कस थींदो आहे। अप्रूव जेकॾहिं थी वियो त मेजॉरिटी सां अप्रूव थी वेंदो आहे, रिजेक्ट करिणो हूंदो आहे, मेजॉरिटी नथी पास करे त रिजेक्ट थी। सूबाई असेंबली जेकॾहिं अप्रूवल ॾेई थी छॾे, छो जो सूबे में त सेनेट आहे कोन, उहो फाइनल हूंदो। अच्छा, न, उन खां पोइ इहो बिल जेको आहे सो वरी गवर्नर लाइ वेंदो आहे। सही, प्रोविंशियल गवर्नर लाइ वेंदो, उन ते आख़िरी में अप्रूवल उहो ॾींदो आहे। उहो अप्रूवल ॾींदो आहे, उन जो हिकिड़ो मख़सूस टाइम मुक़ररु थियल, उन में जे अप्रूवल ॾिने त उहो बिल पास थी वेंदो आहे। जेकॾहिं न ॾिने तॾहिं पास थी वेंदो आहे। उहो सिर्फ़ु सूबाई असेंबली? सूबाई असेंबली। अच्छा, वापसि बि त कंदो आहे प्रेसिडेंट या गवर्नर? करे वापसि कंदो आहे, त उहो वापसी में वरी उहो वापसि दोबारा मोकिलींदा आहिनि।
पोइ पर छा हुन- थींदो आहे उन में वरी ॿीहर छा पास कराए न वेंदो आहे ॿीहर जेकॾहिं हू पास नथो करे त ऑटोमेटिक अप्रूव थी वेंदो आहे, उन में हिकिड़ो टाइम पीरियड रखियो। न उहो त जेकॾहिं सिग्नेचर नथो करे पाण वटि रखी थो छॾे, जेकॾहिं फर्ज़ कयो वापसि थो करे छॾे त बाबा हिन में हीअ मसइलो आहे या तजवीज़ ॾिए थो त हिन कानून साज़ीअ खे हीअं कयो वञे, जी त पोइ वापसि छा ॿीहर सिंध वरी वरी असेंबली वापसि या मोकिले सूबाई वरी असेंबली? वापसि मोकिलींदी गवर्नर ॾांहुं ॿीहर सेकेंड टाइम। अच्छा सिग्नेचर नथो करे त पोइ केतिरो टाइम हूंदो आहे? पोइ 15 ॾींहं हूंदो आहे, माना 15 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं उहो सही नथो करे त ऑटोमेटिकली उहो एक्ट ठही वेंदो आहे। ठीकु आहे मोहम्मद अशरफ साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजी गुज़ारिश क़बूल कंदे प्रोग्राम में आया। नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे, अलाह पाक चाहियो त ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।